गुटखा मेन पूरी विकिरो कंदड़नि ते क़त्ल केस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध पुलिस आहे त गुटखा माफ़िया जो घेरो वधीक तंग कयो वेंदो। गुटखो वापरण सपोतगी थी त मंशियात विकिरो कंदड़नि मथां क़त्ल जो केस दाख़िल कयो वेंदो। हीअ अहम ख़बर आहे। सिंध पुलिस गुटखा मेन पूरी विकिरो कंदड़नि ते क़त्ल केस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो। सिंध पुलिस जो चवणु आहे त गुटखा माफ़िया जो घेरो वधीक तंग कयो वेंदो। गुटखो वापरण सां फोतगी थी त मंशियात विकिरो कंदड़नि मथां क़त्ल केस दाख़िल कयो वेंदो। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर जे हवाले सां आगाही ॾींदा हलूं। सिंध पुलिस गुटखा मेन पुड़ियूं विकिरो कंदड़नि ते क़त्ल केस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध पुलिस जो चवणु आहे त गुटखा माफ़िया जो घेरो वधीक तंग कयो वेंदो। गुटखो वापरण सबबि का फोतगी थी त मंशियात विकिरो कंदड़नि मथां केस दाख़िल कयो वेंदो। सिंध पुलिस गुटखा मेन पुड़ियूं विकिरो कंदड़नि ते क़त्ल केस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। अवांखे हिकु भेरो ॿीहर इन अहम ख़बर जे हवाले सां आगाही ॾींदा रहूं। सिंध पुलिस जो चवणु आहे त गुटखा माफ़िया जो घेरो वधीक तंग कयो वेंदो। गुटखो वापरण सबबि का फोतगी थी त मंशियात विकिरो कंदड़नि मथां क़त्ल जो केस दाख़िल कयो वेंदो। सिंध पुलिस पारां ही वॾो फ़ैसिलो आयो आहे। इन हवाले सां अवांखे आगाही ॾींदा पिया हलूं। सिंध पुलिस जो वॾो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे त सिंध पुलिस गुटखा मेन पुड़ियूं विकिरो कंदड़नि ते क़त्ल केस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध पुलिस जो इहो चवणु आहे त गुटखा माफ़िया जो घेरो वधीक तंग कयो वेंदो। गुटखो वापरण सबबि का फोतगी थी त मंशियात विकिरो कंदड़नि मथां क़त्ल जो केस दाख़िल कयो वेंदो।